न दे ज़ुल्म ते पेरा मां न दे खुदा पुछण वारो थई कमल हाणे कोन बचंदी। हाँ हाँ केड़ी बवा पई थस जो कोन बचंदी। दौरो पयो अथस मां होश में नाहे। तोखे कीअं ख़बर पई? मां उतां थी आई आहियां। तोखे रोकियो हुन वरी बि वईं? कंहिं गेर जे घर कोन वई हुअसि मां वींदसि जेतर बाबो न रोकींदो न तेतर मां वींदसि। अचे पिणे सारंग सां गॾु तुंहिंजी बि तयारी था वठूं। अम्मा मुंहिंजो पेट लिखियल कोन्हे जो मुंहिंजी तयारी कंदी आहे। मां सां वरी ईअं थी पेश अची? मजबूरीअ में मां थी करे शक थी करी। मूं शक न कयो आहे कावड़ में रोकियो अथमें हू संग न ॾिन ऐं तूं वरी हुननि वटि भॼी बीठी। अम्मा हुननि जो इनकार जायज़ आहे थोरो सोच खणी जीअं मूं लाइ सोची थी। तुंहिंजो हाणे सोचियो अथमि ॾिपिणे अचे सारंग ऐं कवल सां गॾु तुंहिंजो ऐं शफ़न जो बि बिलो करे छॾियूं न त तो जेके न गुन कढिया आहिनि कंदीअ पी जी पग मेरी। अम्मा आस्ते ॻाल्हाए अछू न कढी छॾी धाणो धणकी आहे का निधणकी न आहे। टिन कपड़नि में जेकॾहिं शफ़न सां तुंहिंजो निकाह न कयो न त मुंहिंजो नालो बि थाणो न आहे। निकिरी ॾेखार ॿाहिरि ही मुंहिंजी सींध आहे।